आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿार जब ओडियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलामु अलैकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं तमामु सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। हींअर असीं अॼु लाड़काणे में अहिड़े हिकु नौजवान सुठे सां तव्हांजो तारुफ़ करायूं था, तव्हांखे ॿुधायूं था। उनजो आवाज़ु असांजे पड़ोसी मुल्क जे मशहूरु सिंगर कुमार सानू सां मिले पियो ऐं जॾहिं बि तव्हां हुनखे ॿुधंदव त तव्हां बि उनखे ज़रूरु दाद ॾींदव। उनखां अॻु में आऊं उन फ़नकार सां गुफ़्तगू आगाज़ कयां। पहिरियां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त जिन बि दोस्तनि असांखे चैनल खे हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। वकार धामरा सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। तव्हां पहिरियां असांखे ॿुधाईंदा त तव्हां कुमार सानू खे कीअं पिया फॉलो कयो ऐं कीअं तव्हांजो लाड़ो उन तरफ़ थियो, उनखे तव्हां सिलेक्ट कयो पंहिंजे मौसीक़ी जी आवाज़ लाइ। जी महिरबानी। सभ खां पहिरियां त मां 5 टाइम वारनि जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूं जहिड़े नंढड़े उभंदड़ फ़नकार खे एतिरी अहमियत ॾिनी, इन प्रोग्राम में मूंखे शरीक कयो। सर, जॾहिं ॻाल्हि आहे कुमार सानू साहिब जी, त मां शुरूआती दौर खां यानी नंढे हूंदे खां ई मूंखे कुमार सानू जी आवाज़ु ॾाढो वणंदो हुयो। मां नंढे हूंदे खां ई कुमार सानू जी माना आवाज़ जी ईअं सम्झो त माना पंहिंजे रूह में समाए छॾियो हो। चाहे पंहिंजे घरनि में प्रोग्राम हुजनि, चाहे स्कूलनि में, कॉलेजिस में, जॾहिं को प्रोग्राम थींदो त मूंखे उतां जा उस्ताद, उतां जा प्रिंसिपल मूंखे उते दावत ॾींदा हुया ऐं इनवाइट कंदा हुआ त बाबा तव्हां अची असांखे कुझु सांग ॿुधायो। त मां सभ खां पहिरियों पंहिंजे रूहानी उस्ताद, जंहिंखे मां रूहानी उस्ताद चवां, कुमार सानू साहिबु, मां उन जा गीत ॿुधाईंदो हुउमि। ऐं हींअर बि मां उन जी आवाज़ खे फॉलो करण जी कोशिशि कंदो आहियां। ऐं बसि तव्हां ॿाहिरनि जी महिरबानी आहे जो मूंखे इन जे लाइक़ु सम्झो अथव। जी नाज़रीन, असीं पंहिंजे फ़नकार सां गॾु आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा कुमार सानू जे आवाज़ जी बिल्कुलु डुप्लीकेट कॉपी वकार धामरा जी आवाज़ में कुझु ॿ टे कलाम। अचो त ॿुधो। हो ला 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 हो ला 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 तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है। तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है। तू पसंद है किसी और की, तुझे मांगता कोई और है। तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है। प्यार में अक्सर ऐसा होता है, कोई हंसता है कोई रोता है। प्यार में अक्सर ऐसा होता है, कोई हंसता है कोई रोता है। कोई पाता है कोई खोता है, कोई पाता है कोई खोता है। तू नजर में है किसी और की, तुझे देखता कोई और है। तू पसंद है किसी और की, तुझे मांगता कोई और है। तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है। ला 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 ला। जी नाज़रीन, अचो त वकार धामरा खां अञा बि हिकिड़ो ॿियो गीत सुठो ॿुधूं था। साथ छॾिबो सो
सोचो न हो से मरी हाण वञबो सोचो न हो से ईअं साथ छॾिबो असां का साजूं त यादूं न खसिजो असां का साजूं त यादूं न खसिजो असां का साजूं त यादूं न खसिजो ईअं बि को चइबो सोचो न हो से ईअं बि को चइबो सोचो न हो से मरी हाण वञबो सोचो न हो से ईअं साथ छॾिबो। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल